सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इंसान जी नेचर थी गया जेका गाल वरी वरी दोहराईंदो वरी वरी ॿुधंदो वरी वरी चवंदो आस्ते आस्ते वह दिमाग़ ते क्लिक थियणु शुरू थी वेंदी आहे। आस्ते आस्ते ॻाल्हि दिमाग़ में अचणु शुरू थी वेंदी आहे। यार मता ईअं हुजे पोइ इंसान बुखलाइजी वेंदो आहे। भई हिन बि चयो हिन बि चयो हुन बि चयो मां बि चयो यार थी सघे थो मता ईअं हुजे। जीअं वो पुराणी हिकिड़ी कहावत आहे, हिकिड़ो वीचारो वियो पीढ़ी ते, उनखे लेली खपंदी माना बकरी जो ॿार खपंदो। छाकाणि त वीचारो मिसकिन हो, एतिरो घणो कुझु हुयुसि न, हुनजो हिकिड़ी लेली वठी ईंदुमि बकरी जी, नंढी बकरी वठी ईंदुमि, पोइ हुनखे वठी करे उनखे पालींदो, वॾो थींदी वॾी थींदी वरी पोइ बचा ॾींदी, वरी खीर ॾींदी, वरी बचनि बचो बचा थींदा, माना हुन हिकिड़ो पंहिंजो प्लान ठाहियो सॼो। भई आस्ते आस्ते मां अमीर थींदुमि, एतिरो मूंखे धन थी वेंदा, हीअ थींदो। हिकिड़ी मां शुरूआति करां थी, लेली वठी अचां, नंढी बकरी वठी अचां। तो जीअं वियो तो बकरी वठणु नंढी वीचारो वठी करे हेतिरी लेली नंढी वठी पिया आहियो, हथ में खयूं पिया आहियो, त उते चार ठग बीठा। उन्हनि सोचो कीअं बि करे बकरी वठणी आहे, लेली असांजी खसणी आहे, पर जेकॾहिं ईअं खसींदासीं त सिधी सी ॻाल्हि आहे झगड़ो बि थींदो, उनखां बाद सुञाते तंग बि कंदो, परेशानी बि थींदी, किथे पकड़ियासीं। इन करे हिनखे अकुल सां फैसलो आहे। पोइ जेको वठी पियो हुनजो नालो हूंदो रामू। पोइ जीअं आयो तो हिकिड़ो रस्ते में गाॾी मिलियुसि अची, चल किथां आयो आहे कीअं आहे, हिकिड़े सां हाल वाल मां उहे वेंदो पिया, तूं अचु। त हुन चयो तूं आयो मां वियो हुअमि पीढ़ी ते, ईअं ॻाल्हियूं कंदे कंदे चल वई थिए, पर हे कुतड़ी कीअं वरिती थी? मां चयो कोती छा, मां बकरी वठी आयो आहियां, बकरी वठी आयो आहियां। हे त तोखे कुती थमाए छॾियो अथनि, तोखे फसाए छॾियो अथनि, कुती जो ॿार ॾेई छॾियो अथनि। दिमाग़ ख़राब थी चयो मां बकरी वठी आयो आहियां, पाण ॾिसी वेसी सभिनि खां वठी आयो आहियां, पीढ़ी तो खड़ी आयो आहियां। चयो तो जी मर्ज़ी आहे, लॻे कोती थी वठी बि कोती आयो आहियां, पर तोखे वण लॻे थो तोखे सादो सम्झी वरी तोखे फुरे विया। ईअं कंदे कंदे पोइ निकिरी करे हलियो वियो। थोरो अॻिते वियो त वरी प्लानिंग वरी ॿियो कंदो, कुदरती उहो ई रस्ते में मिलियो हुजे, हुनजी प्लानिंग बि जीअं वेठा था हाल वाल थियो। चयसि कीअं आहे, मां किथे रस्ते ते वञा पियो, पाण में मिलियासीं, जीअं हाल वाल थींदा ॻाल्हाईंदा, वरी वरी चुसि छा कोती किथे वरिती, कुतड़ी वठी आयो, कीअं कोती खई वेंदा, छा कंदे पंहिंजे गोठ में कुतियूं कोन्हे छा? हुन चयो कोती छा, मां बकरी वेठी आहियां। चयो बकरी तो कंहिं ठगी आहे, भले बकरी काढो, हे त कोती आहे। चलो मां बकरी वठी आहियां, दिमाग़ ख़राब थी, पैसा ॾेई पीढ़ी तो वठी आयो आहियां, छा कयो आहे? चलो मां त उनखे थोरो हेॾे होॾे कयईं, त उहो चुसि तुंहिंजी मर्ज़ी यार, कोती खई वेंदा, ॾिसजांइ साईं शहर में वेंदो पिया, ईअं रुगो मथां कुझु चवई, ईअं चई करे उहो बि निकिरी वियो। मुंहिंजे दिमाग़ ते हुओ यार, वरी वरी ॾिसे पियो यार, कोती आहे बकरी आहे, छा आहे, मां वठी बकरी आहे, आहे बि बकरी, वरी हेॾे त कयो आहे बि बकरी। वरी त अॻिते वियो त टियों मिलियुसि रस्ते में, वरी हाल वाल हेॾे जूं ॻाल्हियूं करे बसि। त भाई रमो कुती किथे वरिते, काॾो हले यार, कीअं कयो अथई, कुती खई वेंदो, पंहिंजे ॻोठ में कुतियूं थोरी थोरी तूं खई वेंदो आहे, वरी कुती किथे बकरी, अरे बकरी छा ॾियो तोखे कंहिं चयो आहे, इहे बेटा गिला कराए विझे, शहर में वञी हरू भरू कुझु थी पवे। त रामू वीचारो चुप थी वियो, हेॾे होॾे वरी हुनखे ॾिसे पियो, चवंदे आहे तूं बकरी, पर थी सघे थो मां भुलंदो पिया, छा थो पियो आहे, हिकु माण्हू ग़लति चवंदो, ॿियो चवंदो, टियों त न चवंदो, इन करे किथे मां भुलंदो पिया, छा सोचियां मां बकरी वठी आयो आहियां, पैसा ॾेई आयो आहियां। यार तोखे ठगियो अथनि, तोसां चङो न कयो अथनि, तोसां जेको कयो अथनि ग़लति कयो अथनि।
ईअं करे हुनखे मोकिलाए वियो। जीअं शहर जे वेझो पहुतो त चौथो ॿियो अची टेकरियोसि। उन हेॾे जूं ॻाल्हियूं कयो त भई राम ॾे हाल काॾे भई कुती खणी काॾे वियो भई कुती खणी करे घुमंदो वरंदो आहे। मुंहिंजो कुती काॾे मां थे वठी आयो। हाणे हिनखे हिते माना हे बि ॿकरी चवण लाइ तयारु न हो त मूंखे इहो ई चरियो सम्झे। चल मां त वठी आयो आहियां, तो खणी आयो आहियां, बड़ो कुती खे वठी आयो आहियां। कुती जा पैसा पंहिंजे कुता शहर में थोरा अॻे थोरा ॾी खोड़ कुता कुती घुमंदियूं वरंदियूं, तूं कुती खणी आयो आहे। हेॾो वीचारो दिमाग़ खड़कियो। एसि ताईं उहो बि मोकिलाए वियुसि। त जीअं शहर जो ॿधो वरी वरी ॿकरी ॾे तके पियो। चल हिकु ॿियो टियों चौथो सभई ग़लति न चवंदा। इन करे थी सघे थो मां ई ग़लति हुजां, मां त शहर में वञा, शहर में गिला थिए, इन करे पासीरो थी करे ॿकरी खे छॾे करे उछलाए करे पाण वीचारो अकेलो अकेलो वियो वञो। शायदि मां कुती खड़ी आहे, हो चारई मिली करे जी ॿकरी खयूं करे निकिता विया। सो हक़ीक़त में इंसान खे जॾहिं काई बि ॻाल्हि वरी वरी चोबी वरी वरी दोहराईंदो वरी वरी पाण कंदो, आस्ते आस्ते उहा ॻाल्हि क्लिक थींदी आहे। शायदि इहो सही आहे।